मूसा जे सिजावल खान नवाब खान जे मथा ज़ोर न विझे हां आज़ाद थी कदे भी बाहर न अची सघो। पर नवाब खान त मुझे मथा सिधो थोरो कयो आहे। नवाब खान एक गाल मुझी कन खोले ॿुधी छॾ, मां मूसा आहियां। सोप सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जी जेका किस्त अचण वारी आहे दोस्तों, इन में एक बेहतरीन कम थियण वारो आहे। इन जी तव्हांखे पूरी कहाणी ॿुधाईंदासीं। छा इन में वाकई हाणे मूसा ठा करे नवाब खान जो माण्हू थी वेंदो ऐं मीर भी? छा इन में केतिरी सच्चाई आहे? छा सिजावल खान शेर अली इन शइ खे पसंदि कंदा या वरी हू भी ठा करे वेही रहंदा? दोस्तों तव्हांखे अॼु वरी अपडेट ॾियण वारा इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में जेको आहे नवाब खान मूसा खे घुराए उन सां हाल वाल कंदो ऐं मूसा उन खे चवंदो बराबरि जी टेबल ते विहाए दे तोसां मां ठा कंदुमि। बाक़ी ज़ोर ज़बरदस्ती तूं मूंखे आज़माए चुको आहे, ज़ोर ज़बरदस्ती सां तूं मूंखे नथो झुकाए सघीं। ऐं दरिया खान ऐं मीर भी इहा ॻाल्हि कंदा। छा वाकई मूसा ईअं कंदो? ऐं दरिया खान जेको आहे दोस्तों उहो इहा ॻाल्हि कंदो मीर खे असां छा होॾे वेंदासीं जाॾे मूसा वेंदो? ऐं मीर चवंदो मां त होॾे वेंदुसि, अॻे मुखालिफ़ करे चुको आहे मूसा जी, हाणे कान कंदुसि। ऐं मीर सम्झाइण जी कोशिशि कंदो मूसा खे तोखे सिजावल छॾायो आहे, लेकिन मूसा चवंदो न मूंखे नवाब खान थोरो कयो आहे। ऐं मीर चवंदो तूं भी शिकार थियण लॻो आहीं हाणे नवाब खान जे चालुनि जो, जीअं मां शिकार थींदो रहियुसि। दोस्तों हर अपडेट हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदी। इन खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो।